बाबा सैया जे घरा थी अचा हुजूर फरमायो वञ अया पर्दे जो आर्डर न हो जिया जो निकती घिटीअ में हजरत उमर पियो अचे हजरत उमर जी नजर पइजी या अमी ओ अमड़ अंदर थी घर वञ उमर जो हकल अम्मा वञे पई थड़के पई से बाहर निकतम उमर तड़को साईं आया उमर मुझी बीबी के दो तड़को वारे वा यार उमर चे तो मुझा साईं तवा जो बीबियूं वडे शान ईमान वारियूं बाहर शराबी वेठान कबाबी वेठान मुशरिक वेठान ओ मुझा साईं मुझी गैरत बर्दाश्त थी करे जो मोहम्मद जे बीबी ते न शराबी जी नजर पे वेठान मुशरिक पान फरमाई उमर माखे त काड़ी गाल काने एड़ो आर्डर तो न आयो आ बरादी कलोड़न वारो घोटकी वारो उमर जी गैरत जमीन ते जोश का दो अल्लाह जी रहमत अर्श ते जोश का दो करता जाओ सुभान अल्लाह अल्लाह फरमायो जिब्रील जी रब्बे जलील वञ मुझे मोहम्मद करीम के जो कुरान लगी आयो फरमाए या अय्युहन नबिय्यु कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन जेको ॾाढा सुभान अल्लाह जी मूसा गॾु मदीने हले ओ मुझा मोहम्मद मुझा नबी पांजे न्याणने के कुल अज़वाजिक पांजे बीबिन के व बनातिक पांजे न्याणने के व निसाइल मुमिनीन मोमिन जे ज़ालुन के जो युदनीन अलैहिन मिन जलाबीबिहिन ओ मोहम्मद चवे जने घरा निकरन त पांजे मथा चादरूं ढकिन अगे पुराने जमाने में अच्छा बुरका हूंदा हाणे आहिनि मुझे घर में आए मुझी ज़ाल पाईंदी मुझी धीअर भी पाईंदी पाराई अच्छा अच्छा बुरका पाए वञनि थियूं त उन्हनि खे कारा ते ॼण विच में मखलूक बि थी लॻे मूंखे साहब फरमायो मां वयसि हिकिड़े वाइज़ ते हमरा खे मुंहिंजो वाइज़ वणी साल के चई अगते निकले तो पर्दो कंदी कर बुरको ठियाने ने से बुरको पाईंदी जी मुआमा जिंदगी बुरको न पातो बुरको पाया जी सही मोले साहब मेको साहब आए पाना मेको साहब गालाइंदो फरमाइंदो जी मेको साहब कुरान पढ़ी आ चरी बुरको न पाईंदी तो मुझे समझे थी ये जो वयो मजदूर ने मोटी है तो विचंग से बाहे पई भरे माई के चई छा साड़े तो चंडरी चिपणे मेके वारो बुरको साड़े तो अगे हूंदा अच्छा बुरका वरी वो आया कारा हाणे कारा भी वया हाणे छालू छाला ॾिठियूं तो वने वठी त ॾींदा हूंदो जे न त पोइ न वठी ॾियो बुरको अल्लाह जे कुरान जो हुक्म फर्ज़ आ मोमिन जे ज़ालुन खे चओ त बुरका पाइन हुजूर जने घर आया त मुझे साईं जो सहाबी आ अब्दुल्ला उम्मे मक्तूम अखिन का नाबीन दरवाजे ते भी या रसूल अल्लाह मां आयो आया माके कुरान जा सबक पढ़ा सुभान अल्लाह हुजूर जो बीबियूं वेठियूं अम्मा आशा भी हुजूर फरमायो मुझो रानियों अंदर कमरे में वञो पर्दो क्यों सहाबी तो अचे मां कुरान जा सबक ॾियांस माज़ूरा ॿुधो ॿुधो अम्मा आशा चए थी या रसूल अल्लाह हुआ अमा हू त वेचारो अंधड़ो आ नाबीना आका सिंह फरमायो हू अंधो आ तव्हां त अंधियूं न आहियो हू अंधो आ
तहां तां दियो नायो नाबी न खां भी परदो ऐ विच में मुस्लिम के तेल आयूं विच ते वेठो असां जे बाबे जे ॾाॾे जे परदादे जो पोतो विच में वेठो ऐसे करे 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 थकजी प्यास भाव भाव जे घर में न वींदो जैसा निकाह जायजा हुए माइन के न ॾिसन सौट भी न वने मासात भी न वने अबो वने चाचो वने मामो वने भार वञन देर तो वरो दुश्मन जाके उधर मुखे दे जा ने माके बियो मुसु बुधाए त मिठड़ो वाइस कयूं हलियो वञा न नारा भी लगन हाणे सब हे मुंह वाला के ध्यान तो सुभान अल्लाह लाउड वेरी मुजीब जो छा समझो साईं त ही लाउड घुराइंदो कर पांजे जलसे दे अगदी चो सुभान अल्लाह ये भालो थे जागो था ना अलाए का तो आवाज बुधी खलक आई हां भालो थकाइंदो ना है माके मां तक्कड़ में वाइस न तो कन मुझे स्पीड वधिक होंदी है जी समझो जरो जरो असा जो अमड़ी भी समझन भला वो तो समझो न समझो मिले सुभान अल्लाह चवराइंदा हुन ॾाढा चो समझी हाणे समझंदो अल्लाह तो फरमाए वाला यसरिक न जिना भी न कन वाला यसनीना चोरी भी न कन जिना भी न कन वला यक्तुलना औलादहुन्ना ओ मुजा मोहम्मद मुस्तफा चवे त पांजी औलाद के कत्ल भी न कन कत्ल किया कन्यू वन त लेन लगी भैया लेन का लगला अस्पताल में अदी वक्फ कराना वक्फ बार के राय चलियो वला तक़तुलू औलादकुम खश्यत इमलाक है कुरान दो अल्लाह तो फरमाए माल दे करे पंजी औलाद के कत्ल न कयो नहनु नरज़ुकुकुम रब तो फरमाए रिज़्क़ तो मां दो जिने मां देना का खुट्टी पे सबो ता के बार ही न दी दुस जे दी दुस त रिज़्क़ जो समो मां दो खणा औलाद के कत्ल न कयो वला तक वला कुरान तो फरमाए वला यसनीन वला यक्तुलना औलादहुन्ना वला यातीन बिबुहतानी यफ्तरीन हो काई माई के माई जे मता बुहतान बाजी न करे अल्लाह अल्लाह मान में बुहतान बाजी तमाम घणी होंदी है इल्जाम जल्दी लगाईंदियो आइन आए वला यातीन बिबुहतानी यफ्तरीन हो बैन अयदीहिन हथने पेरन जगह ट्रायो धन वला यासीन कफी मारूफ ओ मुजा मोहम्मद वादो वठन भलन कमन में तो मोहम्मद मुस्तफा जो चवण वठंदी हो हाने बाबा ये हुन इन जी हाने बैयत कबूल कर अल्लाह अल्लाह वस्तगफिर लहुन अल्लाह हाने न जेला रब का बस जी दुआ घर रब गफूरुर रहीम खुदा जी सा जो कसम जिन साहबान कलमो पढ़ियो मोहम्मद मुस्तफा जे दीन में दाखिल थियो यार तवज्जो त कर एक माई जो बीमार थी पयो उन जो मुर्स को न होयो वापार ते वेल हो अमन न्याणीअ ॾे न्यापो आयो अम्मा तुझो बाबो बीमार ते मां बीमार मुझो मुर्स कोने इजाजत ना है मुर्स जी जन जे चाउट बाहर मां पैर न पाईंदसि जेसी ते मुझो मुर्स ना जे अल्लाह अल्लाह हलंदे न्यापो आयो अमड़े बाबो त फौत थी वई मुंह त ॾिसणा जे मां नहीं दसे मुझो मुर्स कोने को मुर्स जी इजाजत ना है आखिर उन जे भी जो जनाजो खड़ी करे उन माईअ जे दर ते आंदो थन अंदर दरवाजे का क्रॉस कराए बाहर मानू बीठ पंहिंजे बाबे जे चेहरे के ॾिसी करे रोई करे चए थी ओ मुंहिंजा अल्लाह तुझो हुकुम तुझे नबी जो ऑर्डर अल्लाह मां पंहिंजे मुर्स जी लज रखी तमाए उन जे इज्जत का सवा बाहर न निकती आया मुझो बाबो बीमार कभी न वही माउस बहुत थियो तभी न वे मुर्स जी इजाजत नहीं अल्लाह मां पंहिंजे मुर्स जी लज रखी तमाए अल्लाह मुझे बाबे जी लज रखी करे माफी ॾेई जन्नत ॾी जाए से अरे करते मो
से घोट की वने थी बाबी वारा चल रही तूने भागो असो मानी दी वने थी वही मोक कले न वर्ती मुर्स जी इजाजत का सवा रहो मथे दिया या थी वने सहाबी तो सहाबिया पर उन जो जानो भी जो सुभान अल्लाह ओ मुझो अमणी ओ मुझो न्याणी ओ मुझो भेनर एकरो सहाबिया अल्लाह अकबर अल्लाह अकबर रोज सुबह जी नमाज पढ़ी करे निकतो पियो रोज तवज्जो कलाक थी वा बिन कलाक जो गलायला जागो था थकजी पियो जेके न थकाओ भाई तकने सुभान अल्लाह अया तमीद तो बता तमीद वाय जो पोइते सही ख्याल से थकू तो नहीं अलाए जागो बस मैं जल्दी जो खत्म किया हाँ कंदुम कला को ये थी नींदो यार ऑपरेशन तहां भी थी घबरायो न सहाबी तो सहाबी पर उन्हनि जूं ज़ालूं भी सुभान अल्लाह सहाबिया सुबह जी नमाज पढ़ी करे निकतो तो वने रोज आका से फरमायो पुट खे दुआ ही न तो घुरे सही खबर नाए पान फरमायो सुभाणे जीअं उथे त हथ खां वठजोस जीअं जो थियो साहबीअ चवंदा साईं चयो थई त न वञजांइ चई यार मुंहिंजी मजबूरी आहे चई मोहम्मद जो हुकुम वेठो रहियो हुज़ूर फरमाए ॾे मुंहिंजा बचड़ा रोज़ सुबुह जो सलाम फेरे डुकंदो तो वञे सभिनी खां परियां छा ॻाल्हि चई साईं मुंहिंजी मजबूरी आहे पान फरमाए कहिड़ी मजबूरी थई चई से बयान कंदुमि त अल्लाह नाराज़ न थी वञे अल्लाह जी शिकायत न थिए रब जे रज़ा ते ॾाढो राज़ी आहियूं आका से फरमाया पुट मां तुझो मुर्शिद मां तुझो नबी मां तुझो उस्ताद मां के न बुधाईंदे त कंहिंखे बुधाईंदे अल्लाह अल्लाह रोई वेठो मुंहिंजा संग मां घोर वञ ये जिस्म ते चादर ॾिसो त इहा वेड़े मां निमाज़ पढ़ाईंदो आहे सॼे घर में हिकु चादर भॼंदो भॼंदो वञी करे घरवारीअ खे ॾींदो आहे मथे ते रखी करे अल्लाह जी बानी नमाज पढ़ंदी आहे अल्लाह अल्लाह आका संग ॾाढो ॾुख थियो एॾो मुंहिंजो ग़रीब साहबी कंहिंखां घुर नथो करे पिड़क नथो कुछ पाण पर में पुट जल्दी कयो हिनखे खाइण पीअण जो बि सामान ॾियो कुझु चादरां बि ॾियोसि सिज मथे थी आयो सामान खणाए घर पहुतो अंदरां आवाज़ आयो मन लॻल बाब चई मां तुंहिंजो घर वारो छो आयो आहे देर छो कयई चई आका साईं विहारे छॾियो छा ॻाल्हि चई मोहम्मद मुस्तफा चयो त पुट छो थो तकिड़ो वञे चई पोइ चयोमांसि हिकु चादर चई पोइ चई मुंहिंजे साईं चादरूं ॾिनियूं आहिनि सामान ज़ाल थी चए न न मोटी वञ मां दर न खोलींदीमांइ तूं अल्लाह जे महबूब मोहम्मद खे दाह ॾेई आयो आहे तुंहिंजे रब असांखे कुझु न ॾिनो आहे रब जा त गंजनि खाऊं था पीऊं था मोटी वञ दर न खोलींदीमांइ रोअंदो रोअंदो आका साईं ॾे आयो साईं घरवारी नाराज़ थी वई चए थी तूं अल्लाह जी शिकायत करे आयो आहे काइनात जो सरदार आयो दरवाज़े ते ओ न्याणी ओ उमाई ओ मुंहिंजी साहबियाणी ओ मोमिनियाणी पुट दर खोल साईं मुंहिंजो मुड़ुस गिला करे आयो आहे अल्लाह जी रब कुझु न ॾिनो आहे रब जूं वॾियूं महिरबानियूं आहिनि काइनात जे सरदार असांखे ॾुखियो न कयो रब मालिक तुंहिंजो रब ॾाढो असांखे प्यार थो ॾे हुज़ूर फरमाए गिला न कई अथई मां पुछो तमास दर खोल अल्लाह अल्लाह चई आका साईं मां दर कीअं खोलियां कमरे में वेठी आहियां मथे ते तली रखी करे मुड़ुस जे चादर जो इंतज़ार हुज़ूर फरमायो या तली रखी करे ये दरवाज़े ते अच आका से पंहिंजी चादर मथां ॾिनी ओ कलमे वारी ये मां मोहम्मद मुस्तफा जी चादर मथे ते रखी पंहिंजे मथे खे ढक ख़ुदा
खुदा जी सा जो कसम बरादी कलोड़े वारो ओ मुझो अमणी मुझो न्याणियो ये माई ही सहाबियानी ही जो सहाबी द सहाबी पर उन जो सालू भी जो सुभान अल्लाह। अरे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा मकामे सहाबा जमीयत उलमा इस्लाम। अजो की माई के जो मुर्सो वयो न मजदूरी ते थोड़ी देर कंदो तो पिटी न अला ओला अबे जी कब्र के बाहर एड़े चंद्र सा पड़ा थे मोह मल दे अटो न ठिया बच्चा खदम कलाक भी सब्र न कर दाहो दस सब्र कौन ये सहाबियानी ये भी ईमान वाली मोमिनानी इस्लाम में पहरी पहरी औरत शहीद औरत इस्लाम में वडो मकाम औरत जो अगर एक पर कुड़ी पूरी दा जालिम नबी फरमाया खबरदार कहीं न्याणी जी इज्जत के पायमाल करो ना है ओ न्याणी निमाणी मुझो अमड़ियो सब तहां जा दुश्मन तो है अब वो तो जे धी न जमे पुत्र जमे भाव तो जे भेण न जमे भाव जमे मां थी जे पुत्र न धी न जमे पुत्र जमे मासा दा जानो मासा तो जमे मासा त न सौटर दा जानो सौटर जमे सौटर न मामा दा जानो भाणे जो न जम भाणे जी ने जमे भाणे जो ये सब तहां जा दुश्मन तो तहां जो हामी अल्लाह जो रसूल जो मोहम्मद मुस्तफा फरमा जे पेट में पहरे पारिया न्याणी जमी भलो पेटा वो तो अल्लाह जे रसूल जो हुकुम न दियो मन्यो मतला उगाड़ा सही फरमामा मेराज वारी रात मेराज ते में डिठम दे हिकड़ी माईया जेका वारन सा टंगी दी थी अचन वारन जिब्रील ये केर तुझी उम्मत कीली दो जीरो किसी ने अल्लाह वार वडा क्या हा माई के वार वडा मत रहो कुल्हे में विझी गिची में यहां दी छंड को दी वारन के हलंदी आईने छंड को दी हलंदी त मानू मुजा रस वाह जमाई जा वार एकली माई जा न प्या कढन हे छाजल किसे न के रंग घणदी न रंगणी हां वरी वडा भी रख दी हाने यो फैशन भी अथव चीच में हेडो न हेडो माचो साल में चंगो भलो पांजो चोरा पांजा जमाती नमाज पढ़ हेडो न मां के खबर नथी पे मां के उल्टी पई हेडो न रखियो तो साल में कटराय में सोरी किसे जुल्म करे जुल्म जो जुल्म तो क्यों है इस्लाम एरा ना माई और न रंगनी न वजू थे न तड़ले वो कदे ना इस्लाम सोलो तहां दो क्यों जन्नत सोली ना है जन्नत दुखी या पर जन्नत रखियो तो खुदा जो कसम जन्नत सफा सोली हां हुजूर जी तरीके दे लो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मां डिठो में कड़ा मानू पेट वडा जेडू जायूं वडा वडा पेट जिब्रील केर चई सही तुझा उम्मती केड़े डोह जा डोहारी चई सही व्याज खोर व्याज खाईंद व्याज गलायो न पता दस ॾींदे ओ गोटकी में फलाणो वाणियो ॾींदो थे हाणे त मुसलमान जो भी मोकारो मुसलमान भी खाइन ऐं वाणियो रुपए ते रुपयो मुसलमान 10 रुपया रुपए ते 10 माने गली जा सिने पासे दाढ़ी धुन ते मुके जे माने को रुगो 10,000 वरता तो 3 लाख थी विया थे हाने मुके न तो ने मुझे घर ते कब्जो क्यों थई कब्जो करे वरी उन ही जाए ते उन मस्जिद ठाई कब्जे वाले पैसन वाले ब्याज 3 लाख दी वई जाए वई मस्जिद बुढ़ी मर बचो जुल्म फरमाइंदा या अय्युहल्लज़ीना आमनू ला तअकुलुर रिबा ईमान वारो व्याज न खाओ
फाज़नू बिहर्बिन मिनल्लाहि व रसूली जे व्याज जो रुपयो खाधो उन अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां जंग जो ऐलान कयो। मूसा जी कौम जे मथां पत्थरनि जो मींहुं वसियो, भोला बांदर बणिजी विया। लूत अलैहिस्सलाम जी कौम जे मथां पत्थरनि जो मींहुं वसियो। नूह अलैहिस्सलाम जी कौम बुढ़ी मरी वई। अड़े तूं को सोन जो आछ, कद भी तुंहिंजो नंढो, उमिरि भी तुंहिंजी नंढी, ताक़त भी कोन्हे। हू जुबलनि में वॾा चरा खणी घर ठाहे घर कई आई जो अल्लाह जी हवा नरां कढी करे उछले छॾियई ने। आद कौम काॾे वियो? मोहम्मद मुस्तफा जी दुआ थई त भोलो न तो दे बांदर न पर जे बल न्याणे जो हया न हाणे तो न फेसबुक ते न्याणी सां लॼालो बुॾण मर बुॾी मर न रहणो आ न राणी का भी न्याणी रोड सां वञी साव नथी करे, को छोकरो वञी साव नथो करे। ॾा ज़ालिम पकड़े वेठा। हया कयो, शर्म कयो, रब जे अज़ाब अचण वारो अथव, क़यामत अचण वारी अथव। छा थियो अथव? हुज़ूर फरमायो जेको हिकिड़ो रुपयो व्याज जो खाए, नंढे में नंढो गुनाह, नंढे में नंढो कहिड़ो? सकी मां सां 70 भेरा ज़िना। जागो था न? मासी महफूज ना है, चाची महफूज ना है, न्याणी महफूज ना है। काॾे कहिड़ो बास कजे? दगा न था। जिना आम, राग आम, जिना आम, खून रसी आम। खबर न पवंदी त मूंखे कहिड़े केस में मारियो वियो, इनखे बि ख़बर न पवंदी इनखे मारियुमि त कहिड़े केस में। हीअं आहे न ज़ुल्म। को भी हली साह नथो करे रात जो रोडन हुकूमत। असांजा अमल अहिड़ा आहिनि जॾहिं ज़रदारी जहिड़ो ज़ालिम बादशाह असांजे मथां वेठो आहे। अमलनि जे करे अमल भला कयो न, कलो कप्याला करे अमल कोने। फलियअबुदू रब्ब हाज़ल बैतिल्लज़ी अतअमहुम मिन जू व आमनहुम मिन खौफ। मुंहिंजी इबादत कयो, मुंहिंजे घर में अचो, खौफ जे बदले में अमन ॾींदो मांव, बेरोज़गारी जे बदले में रोज़गार ॾींदो मांव। जागो था न? कहिड़ो वाइज़ कयां मूंखे ॿुधाए? कम नथा पिया। हुज़ूर फरमाया मां मेराज वारी